कम दोस्तों मां शौकत उर्फ झरू बंगलानी ॻाल्हायां थो। असां ॿिन्ही बाईपासनि जे विच में हूँ। असां न हिन टाइम ताईं अमीर खसियो न अमीर जो गाॾी खसियोसीं। असांजो चीफ मुकदम मीर जहांगीर ख़ान बंगलानी उन्हीं जो गाॾी खसिजी वियो। दोस्तनि धाड़ेलनि भाइरनि खे अपील आहे इहो गाॾी मोटाए ॾियनि। ईअं न त वरी इन्हनि जा ई ईंदा, सुबुह इन्हनि जा बि ज़रूरु खसंदासीं। इहो मां वार्निंग ॾेई छॾियानि थो। बराए महिरबानी करे न इहो छॾे ॾियनि गाॾी मोट। नाज़रीन अहम ख़बर है जो आवां सां शेयर कयूं पिया। ॾोहारी शौकत उर्फ झरू बंगलानी ऐं साथियुनि समेत चीफ मुकदम जहांगीर ख़ान बंगलानी वाक़े जी मज़म्मत कंदे वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई आहे, जंहिंमें हू चई रहियो आहे त अमीर कंहिं बि न विरहाया आहिनि, अमीर सभ जा अमीर हूंदा आहिनि। असांजो टोलो ॿिनि बाईपासनि जे विच में रहे थो। असां कॾहिं बि कंहिं अमीर जी गाॾी फुर न कई आहे। ॾोहारनि खे अपील आहे त जहांगीर ख़ान बंगलानी जी फुर कयल गाॾी वापसि कनि। ॿी सूरत में कंहिं बि अमीर सां घटि न थींदी। वाक़ई में मुलविस धाड़ेलनि टोले जे अमीरनि खां असां बि गाॾियूं फुर कंदासीं। वधीक छा चवणु आहे अचो त ॿुधूं था हिन वीडियो में। कम दोस्तों मां शौकत उर्फ झरू बंगलानी ॻाल्हायां थो। असां ॿिन्ही बाईपासनि जे विच में हूँ। असां न हिन टाइम ताईं अमीर खसियो न अमीर जो गाॾी खसियोसीं। असांजो चीफ मुकदम मीर जहांगीर ख़ान बंगलानी उन्हीं जो गाॾी खसिजी वियो। दोस्तनि धाड़ेलनि भाइरनि खे अपील आहे इहो गाॾी मोटाए ॾियनि। ईअं न त वरी इन्हनि जा ई ईंदा, सुबुह इन्हनि जा बि ज़रूरु खसंदासीं। इहो मां वार्निंग ॾेई छॾियानि थो। बराए महिरबानी करे न इहो छॾे ॾियनि गाॾी मोटाए ॾियनि। अमीर कंहिं बि न विरहाया आहिनि। जो गाॾी न मोटियो जहांगीर ख़ान जो त असां बि ॿिनि बाईपासनि जे विच में हूँ। सभिनी जा अमीर खसबा रिआयत कंहिंसां ई न थींदो। अदा असां इन धाड़ेलनि खे चऊं था जेको जहांगीर ख़ान को गाॾी खसी आहिनि, सरदार जेके बि आहिनि असांजा साईं आहिनि, मुकदम जेके बि आहिनि असांजा साईं आहिनि। चैलेंज करे इन धाड़ेलनि खे चवां थो जेको जहांगीर ख़ान को गाॾी खसे आहिनि, तव्हां बि अमीरनि वारा हो, सरदारनि वारा हो, भलो इन में अथव त फितनो न करायो, झेड़ो न करायो, गाॾी वापसि कयो। न त तव्हांजो सरदार या तव्हांजो अमीर बि रोड ते ईअं प्यादल मोटियो ईंदो। सुठो कमु इहो न आहे। अॼु अमीर असांजो खसींदो, सुबुह तव्हांजो खसबो, इन में झेड़ो थींदो, इन में फितनो थींदो। भली ॻाल्हि इहा आहे त गाॾी मोटाए ॾियो, अमीर खां अची माफ़ी वठो, बिल्कुलु तव्हांखे माफ़ी बि ॾींदो।